नौशर अफरोज रिपोर्ट ब्यूरो चीफ फैसल भट्ट नौशर अफरोज भरसां ॻोठ महबूब खान चांडियो जो रहवासी नसीर अमन ठारू शाह पुलिस जे ज़ुल्मनि खां तंग थी करे प्रेस क्लब पहुची। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया खे ॿुधायो त 7/12/2023 ते एसएचओ ठारू शाह गुलाम शबीर दिलवाणी वॾो मुंशी नवाब खान डायरी पुलिस कांस्टेबल शाहिद कलोड़ो पुलिस अटाला साण करे मुंहिंजे घर ते चढ़ाई करे मूंखे ज़बरदस्ती खंबे खणी विया ऐं मुख़्तलिफ़ जगहनि ते रखी तशदुद कंदा रहिया। बार बार पैसनि जी घुर कंदा रहिया ऐं चयो त पैसा ॾे वरना तोखे ऑफराई कंदासीं। जॾहिं त थाणे ते को केस बि दाख़िल न आहे बिला जवाज़ गिरफ़्तार कयो वियो। जॾहिं त एसएसपी नौशर अफरोज़ जे हुकुम ते कुझु ॾींहं पहिरियां आज़ादु कयो वियो। हाणे मूंखे ठारू शाह पुलिस मां जान जो ख़तरो आहे। मां आईजी सिंध डीआईजी शहद बेनज़ीराबाद सेशन जज एसएसपी नौशर अफरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां इदारनि खां मुतालबो कंदे चयो त एसएचओ ऐं ॿियनि पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ नोटिस वठी इंक्वायरी करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। नालो नसीर अहमद आहे, गुलाम हुसैन चांडियो, वेठल ॻोठ महबूब खान चांडियो। जीअं त मुंहिंजे ॿाहिरनि ते आईजी सिंध डीआईजी के तो मूंसां इंसाफ़ बहुत महिरबानी कई।